अवाम के बिजली के बिल्स में रिलीफ ॾियण लाइ क़दम खणण जो फ़ैसिलो करे वरितो। वर्किंग पेपर तैयार। रुगो IMF जे ग्रीन सिग्नल जो इंतज़ार कयो पियो वञे। बिजली जे बिल्स में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सूबनि खे NFC अवार्ड ज़रिए मिलंदड़ हिसे मां कटौतीअ जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि बिजली जी क़ीमतुनि में घटिताई लाइ वफ़ाक़ ऐं सूबाई गॾिजी फंडिंग कंदा। बिजली बिल्स जे रिलीफ जे अधु रक़म वफ़ाक़ ऐं अधु रक़म सूबा अदा कंदा। सूबा पंहिंजा 1400 अरब रुपया NFC जे हिसे में कटराईंदा। नाकारा पावर प्लांट्स खे बंदि करण लाइ हिक ई वक़्तु अदायगियुनि ऐं IPPs मुआहिदनि ते बि नज़रसानी जो मंसूबो तैयार। राइट साइजिंग कमेटी जी सिफारिश ते सिविल सर्वेंट्स एक्ट 1973 में तरमीम ते कम शुरू। ज़रियनि मूजिबि कमेटी जी सिफारिश ते 60,000 ताईं सरकारी मुलाज़िम मुतासिर थी सघनि था। मुतासिर ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी ॿियनि इदारनि में एडजस्टमेंट जो प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो। पहिरें मरहले में मुतासिर मुलाज़िमनि खे सरप्लस पोल में उमाणियो वेंदो। ॿिए मरहले में सरप्लस मुलाज़िमनि खे ॿियनि खातनि ॾांहुं मोकिलियो वेंदो। सरप्लस मुलाज़िमनि ऐं ऑफिसरनि खे गोल्डन हैंडशेक पिणु ॾिनो वेंदो। नए तोशाखाना रेफरेंस में PTI बानी बुशरा बीबी जी जुडिशियल रिमांड में 16 सितंबर ताईं वाद। PTI बानी ऐं बुशरा बीबी खिलाफ़ नए तोशाखाना रेफरेंस में ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। एहतसाब अदालत नेब जे अदालती रिकॉर्ड खे तलब करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI बानी ऐं बुशरा बीबी खे अदालत जे कमरे में पेश कयो वियो। आइस इंतहाई ख़तरनाक नशो आहे। जेकर असेंबली में को आइस वापराए अचे त माण्हू बि मारे सघे थो। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमर जो सिंध असेंबली जे इजलास में बयान। संदसि चवणु आहे त मंशियात जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ एक्साइज़ खातो भरपूर कार्रवायूं करे रहियो आहे। मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ का बि रिआयत न ॾिनी वेंदी। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खिलाफ़ बदनीयती ते ॿधल मुहिम ते तौहीन अदालत केस ॿुधणीअ लाइ मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराहीअ में 7 रुकनी फुल कोर्ट बेंच 19 सितंबर ते ॿुधणी कंदी। फुल कोर्ट बेंच गर्मियुनि जे मोकलुनि खां अॻु केस जी पहिरीं ॿुधणी कई हुई। अदालत किरदार कुशी मुहिम हलाईंदड़ ऐं मवाद शेयर कंदड़ माण्हुनि जी निशानदही करण जो हुकुम ॾिनो हो। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी जो गैर कानूनी मोबाइल सिम जी बंदिश जो मरहलो शुरू। PTA मूजिबि जिन जी सुञाणप कार्ड जो मुदो 2017 खां अॻु ख़त्म थी चुको आहे उन्हनि जूं सिम्स बंदि कयूं पियूं वञनि। शहरी मोबाइल फ़ोन्स जी बंदिश खां बचण लाइ सुञाणप कार्ड रिन्यू कराइनि। 16 अगस्त खां हींअर ताईं 69,000 खां वधीक गैर कानूनी मोबाइल सिम्स बंदि कयूं वयूं आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी मुलाक़ात। सरफराज़ बुगटी PP चेयरमैन खे सूबाई हुकूमत जी कारकर्दगीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी। कराची पोर्ट टर्मिनल खां जाम सादिक पुल ताईं नओं एक्सप्रेस वे ठाहिण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बोर्ड जे 45 इजलास में फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त नओं एक्सप्रेस वे 12.5 किलोमीटर मथे ऐं बाक़ी हेठां तामीर कयो वेंदो। KPT खां जाम सादिक पुल ताईं बंदरगाहनि जी ॻरी ट्रैफ़िक मोटरवे ॾांहुं रवानी थींदी।